सखर जी तारीख़ में पहिरियों भेरो आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान कराची जे ताउन सां 7 ॾींहं जो सिंधी उर्दू स्टेज ड्रामा फेस्टिवल 2023 शुरू थी वियो जेको 11 जून ताईं जारी रहंदो। उन रस्म में सखर आर्ट्स काउंसिल जे सदर ममताज बुखारी ॿुधायो त गुज़िरियल राति सलीम राजा जे डायरेक्शन में लौंग शेख जो लिखियल ड्रामो मिट्टी जा माण्हू पेश कयो वियो। उन वधीक चयो त अॼु शाम हसन अब्बास जो लिखियल ड्रामो जेल साॻे वक़्त आज़म ऐवान जी डायरेक्शन में मोहम्मद अली मुखलिस जो लिखियल उर्दू ड्रामो आदमी खोना है पेश कयो वेंदो। 7 जून ते शाम जो 7:30 वॻे ज़ोहेब महर जी डायरेक्शन में नज़ीर शेख जो लिखियल ड्रामो मां चरियो नाहियां पेश कयो वेंदो। 8 जून ते शाम जो 7:30 वॻे मज़हर शेख जी डायरेक्शन में मोहम्मद अली मुखलिस जो लिखियल ड्रामो एब्सो। 9 जून ते शाम जो 7:30 वॻे ममताज लकी जे डायरेक्शन में लौंग शेख जो लिखियल उर्दू ड्रामो सांवली ऐं 11 जून जे शाम जो 7:30 वॻे वफ़ा दिलदार जी डायरेक्शन में अली रोशन शेख जो लिखियल ड्रामो आपघात पेश कयो वेंदो। समूरा ड्रामा सिंगार अली सलीम जे ऑडिटोरियम हॉल में पेश कया वेंदा।